टाइम पास करो टाइम पास टाइम पास करो टाइम पास जय झूलेलाल। जीअं त मां सिंधी आहियां ऐं मूंखे पंहिंजो सिंधी हुअण ते नाज़ आहे। मूंखे श्री चंद्र हरदासिया हिन सिंधी फिल्म कयो टाइम पास में कमु करण जो मौक़ो ॾिनो, पर मूंखे हिन पिक्चर में कमु करण खां पोइ ख़बर पई त पिक्चर ठाहिण में ॾाढो टाइम थो लॻे ऐं ॾाढी डायरेक्टर ऐं कैमरामैन खे हिकु हिकु सीन में हिकु हिकु डायलॉग में जफ़ाकशी करणी थी पए। छोड़ियूं छितियूं न छेड़ो कल कीन मुंहिंजी थेड़ो नाहक करियो थियूं मूंखे नाहक करियो थियूं मूंखे बदनाम वेंदे वेंदे ओ वेंदे 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 ओ वेंदे 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 कांगाड जय पिरन खे कांगाड जय पिरन खे। हिन पिक्चर जी शूटिंग सॼे यूनिट खिल ख़ुशीअ सां खिलंदे खिलंदे पूरी कई। हिन फिल्म जो डायरेक्टर श्री चंद्र हरदासिया जंहिंखे कंहिं क़िस्म जो हथ वॾाई कान्हे को हिन सिंधी फिल्म ठाहिण खे सॼे यूनिट खे पंहिंजे परिवार वांगुरु सम्झी कमु कयो आहे। डार्लिंग 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 कंहिं बि फिल्म ठाहिण में वक़्तु पैसो ऐं महिनत लॻे थी जेको प्रोड्यूसर डायरेक्टर ऐं कलाकार कनि था। मुंहिंजे ख़्याल खां फिल्म पूरी थियण खां पोइ हर कलाकार खे मान सम्मान मिलणु खपे ऐं सभिनी खे पिक्चर इहा ॾिसणु खपे जीअं डायरेक्टर ऐं प्रोड्यूसर खे कंहिं क़िस्म जो नुक़सानु पए ऐं जेकॾहिं उन फिल्म मां पैसा रिकवर न थिया त हू ॿी पिक्चर कीअं ठाहींदो। मां आम जनता खे अपील कंदुसि त हर सिंधी फिल्म ॾिसनि ऐं पंहिंजी टिकट ख़रीद कनि ऐं स्पॉन्सर जेके आहिनि शाहूकार जेके आहिनि उहे उन्हनि पिक्चरनि खे स्पॉन्सर कनि ऐं सिंधियत खे क़ाइमु रखण लाइ सिंधी ॿोलीअ खे क़ाइमु रखण लाइ हर सिंधीअ खे सिंधी पिक्चर ॾिसणु खपे। टाइम पास करो टाइम पास करो टाइम पास करो टाइम पास करो टाइम पास